ठरी मीरवा में खबर है अवां ताईं पहुंचाया पिया 14 अगस्त जश्न आज़ादी के मौके ते सियासी समाजी अगवान मुजीबुर रहमान शहर, ज़ियाउर रहमान शहर, अतार रहमान शहर, वकार शहर, प्रेस क्लब सदर मुमताज़ अली शहर ऐं ॿियनि जी अगवाणी में रैली कढी वई, जेका मीरवा किनाल खां थी प्रेस क्लब पहुती। उन मौके ते रैली की अगवाणी कंदड़ मुजीबुर रहमान शहर, ज़ियाउर रहमान शहर, मुमताज़ अली शहर ऐं ॿियनि चयो त आज़ादी के ॾियारे ते मुल्क की आज़ादी लाइ पंहिंजूं जानियूं नज़रानो ॾींदड़ शहीदनि तोड़ी मुल्क की सलामती लाइ कुर्बानियूं ॾींदड़नि खे सलाम पेश कयूं था। असां सभिनी जो फर्ज़ आहे त मुल्क की सलामती तरक्की लाइ पंहिंजो किरदारु अदा करणु ऐं सभिनी मुहबतनि शहरनि जो फर्ज़ आहे। आज़ादी के ॾियारे जे मुनासिबत सां चीफ ऑफ आर्मी स्टाफ सूबाई वज़ीर मंजूर हुसैन वसाण हालार खान वसाण की हिमायत में बैनर ऐं प्ले कार्ड साण करे रैली कढी वई, जॾहिं त आख़िर में प्रेस क्लब में मिठाई विराई वई। रिपोर्टर गुलाम नबी इस्लामी ATV न्यूज़ ठरी मीरवा।